प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। यसु मंडे मर्द खे चङो करे थो। मरकस 2 बाब। यसु जे तरफ़ां 2 तोहफ़ा। छा तोखे ख़बर आहे त असांजे दोस्त जो हाल कहिड़ो आहे? घणो ई ख़राब हाल आहे। ही तमामु तकलीफ़ वारी ॻाल्हि आहे त हिक ई जॻह ते पियल रहण ऐं किथे घुमण फिरण बि न करे सघण। हुन जे बारे में सोची मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे। असांखे खपे त असां हुनखे यसू वटि वठी हलूं। हू कफरनहूम में आहे। हू हुनखे चङो करे सघे थो। इहे सचा दोस्त हुआ। उन्हनि पंहिंजे मंडे दोस्त जो साथ न छॾियो। हू उनखे उन्हे जे खटोले ते यसू वटि वठी विया, पर अफ़सोस उन्हनि खे पहुचण में देर थी वई। यसु जे घर में कलाम ॿुधाए रहियो हो, इहो अॻु में ई माण्हुनि सां भरिजी वियो हो। बिल्कुलु घर जे दरवाज़े ते बि तमामु घणा ई माण्हू जमा हुआ। उन करे दरवाज़े खां अंदरि वञणु मुमकिन न हो। हर को यसु जूं ॻाल्हियूं ॿुधणु चाहींदो हो। को बि ख़ुदा जे बारे में अहिड़ी तालीम न ॾेई सघंदो हो जहिड़ी यसु ॾींदो हो। मूं वटि हिकु तरीक़ो आहे। छा तूं उहे ॾाकणो ॾिसी सघींदो जेके मथे छत ते वञी रहियूं आहिनि? आउं सम्झी वियो आहियां त तूं छा सोची पियो। हल त ईअं ई करियूं। अच त हलूं। इहे ॾाकणी जे रस्ते खां पंहिंजे दोस्त खे वॾे ध्यान सां मथे छत ताईं वठी विया ऐं पोइ उन्हनि माटी जी छत मां सुराग कयो ऐं पंहिंजे बीमार दोस्त खे उन जी खटोली ते खुदावन यसु जे साम्हूं हेठि लाथो। छा यसु उन्हनि जी मदद कंदो? यसु मथे उन्हनि दोस्तनि ॾांहुं ॾिठो। हुन उन्हनि जो भरोसो ॾिठो ऐं मंडे माण्हू खे चयो, तुंहिंजा गुनाह माफ़ कया। यसु उनखे माफ़ी ॾिनी। कंहिंखे बि हुन ॻाल्हि जो अंदाज़ो न हो। कुझु माण्हुनि सोचियो, हू गुनाह कीअं माफ़ करे सघे थो? सिर्फ़ ख़ुदा असांखे माफ़ करे सघे थो। छा इहा अञा बि न सम्झी सघिया हुआ त यसु ख़ुदा जो पुटु आहे ऐं गुनाह माफ़ करे सघे थो? यसु ॼाणे वरितो त इहे सभु छा सोची रहिया आहिनि। तव्हां पंहिंजनि दिलनि में छा सोचियो था? छा चवणु सवलो आहे, तुंहिंजा गुनाह माफ़ कया विया, या उथ पंहिंजो खटोलो खण ऐं घुम फिर? तव्हां हींअर ई ॾिसींदा त मां इहे ॿई कम करे सघां थो। पोइ यसु मंडे माण्हू खे चयो, मां तोखे हुकुम थो ॾियां, उथी बि पंहिंजो खटोलो खण ऐं घर हलियो वञ। को थोरो बि न चुरियो ऐं पोइ मंडो माण्हू हलणु शुरू थी वियो। हू उथी बीठो, पंहिंजो खटोलो खयईं ऐं हलणु शुरू कयो। यसु उनखे चङो करे छॾियो हो। हर के उन ॻाल्हि जे लाइ ख़ुदा जी तारीफ़ कई। हू हैरान थी चवण लॻा, असां हिन खां अॻु अहिड़ो कुझु बि कॾहिं न ॾिठो। हिकु माण्हू तमामु घणी बरकत हासिल करे घर वियो। उहे कहिड़ा 2 तोहफ़ा हुआ जेके यसु मंडे माण्हू खे ॾिना हुआ? असांखे लिखी मोकिलियो ऐं असां तव्हांखे जवाबु ॾींदासीं। ऐं हमेशह यादि रखो, यसु तव्हांखे बरकत ॾियणु चाहे थो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।